ही सब ब्रह्म कुमारी जूं बिल्डिंगूं आहिनि जिथे वेठो आहियां हींअर शाम जे टाइम ते गार्डन में। ही सब ब्रह्म कुमारी जूं बिल्डिंगूं आहिनि। ॻाल्हि ई न पुछो, ब्रह्म कुमारी में एतिरियूं त बिल्डिंगूं आहिनि, एतिरा त वॾा बाग आहिनि, एतिरा त वॾा हॉल आहिनि जो बस पुछो ई न। केॾो न वॾो आहे, ॾिसो न, ॾिसो छा आहे, मौज ई मौज लॻी वई आहे, ॾाढी मौज आहे भाऊ हिते, मौज ई मौज। छा थो करे सघिजे, अहिड़ी मौज में वेठा आहियूं कुझु पलनि जे लाइ। ही साईं ग्लोबल ऑडिटोरियम आहे, म्यूजिक किथे पियो पढ़ां मां, अच्छा ग्लोबल ऑडिटोरियम पढ़ण में अचेव पियो। ॾिसो ग्लोबल ऑडिटोरियम जिते क्लासिस पिया हलनि, आहे सही।